वाचुड़ा बघितलं ये तारी माईनं वकिलांनी चोकुट्यो अरे खदड़ा फकीर छा तेरे को हाय हाय पाई तू अद्दा जी अदा होशियारी संभालिया तो पंहिंजो पाण हिननि जो असर मुंडे थो जा धक असांखे लॻा ज़ुल्म बि असां सां थियो सॼे ॻोठ में ज़लील ख़्वार बि असां थिया इहा ॻाल्हि बॾे खदड़े जी सही आ हा अद बुता अद नूर लक गलती थी वई नूरल तव्हां बि सोचे सम्झी ॻाल्हायो न ऐसे पैसो रोटा हरो भरो नयूं खदड़ियूं या सॼी फिल्म मुंहिंजे घाटे में थियूं हरनि कूड़ियूं कंहिं जाइ जूं बस कयो ईअं ई था कयूं था जीअं हिन जी ख़्वाहिश आहे हा फकीर साईं तव्हां ॿुधायो त हिन वाचुड़ी वारी माई तव्हांखे सटको छो कटी असां पंहिंजे वाचुड़े फ़क़ीर खे मेले लाइ वठण आया हुआसीं असां ॿिन्ही ते तशदुद कयो ऐं असांखे उते लठो आयूं अथसि लठनि सां लकीरूं ठाहे छॾियूं अथसि जो डॉक्टर रिपोर्ट ठाहिण महिल खिल में ॿूटियो पियो कई के बकड़ी खिला दिए थे पड़ खड़े बने घर वाली खिले खामोश इन जो मतलब था इन माई हवा तरह ते तशद्दुद कयो बयान खे जारी रखो अॻिते छा थियो पोइ असां सां सिपाही सिरोट मिलियो ऐं असांखे इस्पताल वठी वियो ऐं हिननि उते ऐं डॉक्टर खिलाया पंहिंजे पाण ते नूर लई भुरल बस क्यों घणो थियो जंहिं खे बि घणी खिल थी अचे सो हितां पंहिंजा टपण वेठे ऐं पंहिंजे घर वञी खिले सम्झो फकीर साईं हाणे भला हिन तुर खे ॻाल्हाइण जी तोरड़ी इजाज़त ॾियो हा भले अरे हेले वाचुड़ा तुआरी रंड हिन फकीरनि सां ज़ुल्म छो कयो जो डॉक्टर में हिननि ते खिलिया अदा असांजा नवां वॾेरा हिन खां पुछो त मूंखे अॻुवां कनि पिया या न पिया कनि इहा आहे छा भला तव्हां हिन सां ज़ोरी के कई छा सवाल पुछ त खदड़नि फ़क़ीरनि खां सवाल कई खां थियो सवाल त खदड़े फ़क़ीर खां थियो न पोइ तूं खदड़ो फ़क़ीर ई था हाँ त खदड़ी बिजदी तव्हां भला वाचुड़े सां का ज़ोर ज़बरदस्ती कई छा असल में असांजे गुरू असां ते ज़ोर रखियो हो त बस रुगो एतिरो ॿुधायो त ज़ोरी वठी वञण जी कोशिश कई या न हा इज़त सां न पियो हले न मतिलबु हो वीचारो न हलियो ऐं तव्हां हुन सां ज़ोरी कई ऐं गज़ब ख़ुदा जो हुन माई वीचारी हवा खे एतिरो बि हक़ु न आहे जो हुनजे मुड़ुस जो पटको लाहे ऐं हो तव्हांखे बि जवाबु न ठोके थोरी थुक लालत बि न करे थोरो हूं खरा हूं ईअं बि न करे अता जी अता कनो कहा तो पहिरियां आग्रह हिन खदड़नि जी आहे हिननि हुन वाचुड़े खे अॻिवा करण जी कोशिश छो कई आयो फ़ैसिलो थी वियो बस भई हवा पंहिंजी मुड़ुस खे बचाइण लाइ इहो सॼो तहरुक वरितो बाक़ी भई हवा जूं रखियूं जेके तव्हांखे लॻियूं उहे हुनजे मुड़ुस खे बचाइण जे लाइ तव्हांखे लॻी ऐं इहा बि मूंखे ख़बर आहे पर लठनि सां तव्हांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं जायूं भाॼियूं ऐं माई जेको हवा तव्हांखे लठियूं हयूं उन जे लाइ हे नासूर फ़कीर हे साम्हूं जेको वेठो आहे असांजी इहो तव्हां खां माफ़ी वठंदो ऐं हिन वारी माई तव्हां खां माफ़ी वठंदी बाक़ी तव्हांखे गौर करण में सिपाही सिरोट जो हक़ आहे उहो तव्हां खां माफ़ी वठंदो उन जी माफ़ी वठण खां पोइ सभु थींदी ख़ैर ख़ैरियत थोरो लिखियो घणो सम्झंदा ऐं तव्हां हिन ॻोठ वारनि खे सभिनी खे दुआऊं कंदा पंहिंजे रस्ते सां अबाणे ॻोठ ॾे वञो या जाॾे बि वणेव ताॾे बिरमो कयो तव्हांजी मर्ज़ी ऐं अॼोको वेलो तव्हां सभिनी खे इहा माई हवा पंहिंजे चणनि थियलु हथनि सां VIP ओपराटा पचाए खाराईंदी तव्हां ॿई माफ़ी वठंदव सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो